पिशावर जे निजी यूनिवर्सिटी में एक परडेही फनकारा पारां एतराज़ जोगो लिबास पहरे रक्स करण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बाद सॼे मुल्क में यूनिवर्सिटी इंतजामिया ऐं खैबर पख्तूनख्वा सरकार के सख्त तनकीद जो निशानो बणायो पियो वञे। वायरल थियल वीडियोज़ में परडेही फनकारा एतराज़ जोगे लिबास में डांस कंदे नज़र अची रही आहे ऐं शागिर्द ताड़ियूं वॼाए खेसि दाद ॾींदे नज़र अची रहिया आहिनि। शदीद अवामी तनकीद खां पोइ खैबर मेडिकल यूनिवर्सिटी पारां NCS नाले निजी यूनिवर्सिटी के शो कॉज नोटिस जारी कयो वियो आहे। शो कॉज नोटिस में निजी यूनिवर्सिटी जे इंतजामिया के चयो वियो आहे त 3 ॾींहनि अंदरि वज़ाहत पेश कयो त यूनिवर्सिटी जे अहाते अंदरि गैर इख़लाक़ी सरगर्मियुनि जी इजाज़त छो ॾिनी वई। निजी यूनिवर्सिटी जे डायरेक्टर डॉक्टर शौकत अली पंहिंजे हिकु वीडियो बयान में वाक़िए ते माफ़ी वठंदे इन जो ज़िम्मेवार इवेंट कराईंदड़ ऑर्गेनाइज़र खे करार ॾिनो आहे। यूनिवर्सिटी जे डायरेक्टर जो चवणु आहे त यूनिवर्सिटी में 3 ॾींहनि वारो हुनरमंद मेलो करायो वियो हो, जंहिंजी पुॼाणीअ ते ऑर्गेनाइज़र्स पारां म्यूज़िक शो कयो वियो, जंहिंमें परडेही फनकारा नामुनासिब लिबास में परफॉर्म कयो। हुनर मेला तयशुदा प्रोग्राम के मुताबिक कामयाबी से मुकम्मल हुआ। हुनर मेले के अख्ताम पर 313 के मुंतजिमीन ने एक म्यूजिक प्रोग्राम का इनेकाद किया, जिसमें एक नाखुशगवार वाकया सामने आया, जिसमें गैर मुल्की सिंगर ने हमारे इक़दार के खिलाफ लिबास पहन रखा था। गैर मुल्की फीमेल सिग्नल का म्यूजिक प्रोग्राम का हिस्सा बनना हमारे लिए हैरानकुन था, जिसका प्रोग्राम से पहले इदारे के मुंतजिमीन से कोई बात शेयर नहीं की गई थी। NCS यूनिवर्सिटी सिस्टम की मैनेजमेंट ने इवेंट ऑर्गेनाइजर से उनके लिबास पे अपना एहतजाज रिकॉर्ड कराया। हमें एहसास है कि इस नाखुशगवार वाकये से बहुत से लोगों की दिल आजारी भी होगी, जिसके लिए हम सबसे बेहद माजरत ख्वाह हैं। यूनिवर्सिटी इंतजामिया पारां माफ़ी वठण जे बावजूद सोशल मीडिया ते इवेंट बाबत तबसरनि ऐं मज़म्मतनि जो सिलसिलो जारी आहे।